सौट ये तो सब दुश्मन पाण में हिक थी विया आहिनि। सवाल मां पुछी सघां थो, ही सॼो हुजूम वठी अचण जो छा मक़सदु आहे? चकर खान हितों जे अमन खे असां घणो बर्बाद करे चुका आहियूं ऐं असां हाणे सभु पाण में गॾु थी हिते मोहबतूं क़ाइमु करणु था चाहियूं ऐं नफ़रतुनि खे विसारणु था चाहियूं। ऐं इन लाइ असां सभु अची तो वटि गॾु थिया आहियूं। हाणे जेकॾहिं इहो तोखे बुरो थो लॻे त उको ई लॻे। इहा त सुठी ॻाल्हि आहे। त पोइ तव्हां शिरको छो था चकर खान? सवाल अजाया हवा में तीर न उछलाए, मक़सद ते अच। चकर खान असां चाहियूं था त रूंडे जी छोकिरी खे हिते घुरायो वञे, पोइ हू पंहिंजी रज़ा ख़ुशी सां जंहिंसां बि वञणु चाहे या जंहिंसां बि निकाह करणु चाहे, असांखे को बि एतिराज़ न हूंदो। पोइ हिन छोकिरी जो सभिनी जे साम्हूं निकाह कयो वेंदो ऐं उहो निकाह हिन सभिनी खे क़बूल हूंदो। बाबा चकर खान, बाबा हाणे इहो वाड़े तारा गोल तारा वारो खेल कयो ख़तमु। बाबा मुंहिंजी न्याणी आहे, मुंहिंजी न्याणीअ खे हींअर जो हींअर हिते घुरायो, मां डांडसन कराए अचां, इज़त सां पंहिंजी छोकिरीअ खे घर वठी वञा ऐं हे टेड़ू तारा पंहिंजे ॻोठ टॾे मोहम्मद खान हलिया वञनि। बसि इज़त इन में। रईस चकर खान, मूं त तोखे पहिरियों ई चयो हुयो त तुंहिंजे इश्क जे चकर में असां ॻोठ जूं इज़तूं कुर्बान कोन कंदासीं। सिखो सवाल खान तो मुंहिंजो हथ रोके इहो साबित करे छॾियो आहे त तुंहिंजे दिलि मां मुंहिंजे लाइ इज़त ख़तम थी चुकी आहे। इज़त ख़तम थी चुकी, उन माण्हू जी इज़त कयां? हाँ, जेको सॼे राज भाग ऐं पंहिंजे ॻोठ जी इज़त हिकु छोकिरी जे करे दाव ते लॻाए। चकर खान, छो इज़त कयूं? तव्हां केरु थींदा आहियो? केरु थींदा आहियो मुंहिंजो मुआसिरो करण वारा? चाकर खान, तूं बि हिन ॻोठ जो फर्द आहे ऐं तुंहिंजे मथां पग ई नहलाए रखी वई आहे त तूं हिन ॻोठ जो वकार बुलंद रखंदे। जॾहिं त तूं उनखे क़ाइम न रखे सघे, पोइ तुंहिंजे मथां इहा चंग मुड़सीअ जी पग नथी सुहे।